अवाजी समातुन ताई रेडियो वॉइस ऑफ सिंध लंदन। पुरीअ पतंग आया मिड़ीअ मथे मच, ओॾा थिया आग खे सड़िया मथे सच, संदा गिचन गच वेचारुन वञाया। भलारे बिड़दण जे भलारे बैत सां मुंहिंजी आवाज़ मुसाफ़िर रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन तां थिए दुनिया जी कुंड कुड़छ ताईं। जंहिंजा माग ॿुधिजे पियो उन्हनि ॿिन्ही महिरबाननि खे सिक भरियो सलाम शाल क़बूल पवे। 4 जून 2025 अरबा जे ॾींहुं प्रोग्राम सोच वीचार साण करे आऊं अवांजी ख़िदमत में हाज़ुर अवांजो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम जी शुरूआत में अवां लाइ इहा ई दुआ त शाल जे तुंहिंजो असुख सलामती सां हुजो, कॾहिं बि ॾुखियो ॾींहुं न ॾिसो ऐं कॾहिं बि अव्हां जूं मुर्कूं मेरियूं न थियनि। दुनिया जी कुंड कुड़छ में जिते बि रहो सिंध लाइ, सिंध वासियुनि लाइ ऐं दुनिया जे मज़लूम माण्हुनि लाइ जा खोड़ींदा रहो। शाल अव्हांजा ख़्वाब तइबीरनि सां लही सघनि। लावारसी जे ऋण में रिश्तनि जी बेवफ़ाई माण्हू खे केॾो अकेलो करे छॾींदी आहे। इहो पतो त उन्हनि माण्हुनि खे हूंदो, उन्हनि वजूदनि खे हूंदो जिन अकेलाई जो अज़ाब भोॻियो हूंदो, जिन खां पंहिंजा बि मुंहुं मोड़े विया हूंदा, जिन खे औलाद दरनि तां धिकारे छॾियो हूंदो, उन जी हयाती कीअं गुज़री हूंदी। माण्हू जॾहिं साहिब औलाद थिए थो त पोइ औलाद में ई जीए थो। अमड़नि जे उजागनि जो काथो त केरु भला करे सघियो आहे। अमड़ त अमड़ हूंदी आहे न, उहा ज़िंदगी जूं अमल रातियूं पंहिंजे औलाद जी पालना में जाॻंदे गुज़ारे छॾींदी आहे, पर मोट में पंहिंजे औलाद जी कामयाबी घुरंदी आहे। मोट में हू उहो मान घुरंदी आहे, मोट में पीरी जो सहारो घुरंदी आहे, पर पीरी में जॾहिं उहो औलादी लावारस जे ऋण में अकेलो छॾे वञे त पोइ माण्हू जो हिन जहान में भला केरु बचंदो आहे। हिकिड़ी अहिड़ी दर्दनाक ख़बर नामियारे साफ़ी निसार खोखर जे वाल तां नज़रनि मां गुज़री। हुन लिखियो हो त हिकु बावकार ख़ातून जी ज़िंदगी अॼु पुॼाणी। हीअ शिकारपुर अॼु आगा ख़ानदान में पैदा थियल मस्मात गुलशन आहे, जेका आगूणे वीसी मुज़फ़र शाह जी बेवा आहे। संदसि 2 पुट 2 धीअरूं पढ़ियल लिखियल डॉक्टर इंजीनियर आहिनि, पर हुन लावारस हालत में टंडो अलहयार जे दारुल सुकून में पंहिंजी ज़िंदगी जा आख़िरी अयाम पूरा कया। समाजी बेहसी चइजे या रत जे रिश्तनि नातनि में आयल इंतिहा जो संदसि औलाद मड़ वठण बि न आई। पहिरियां इदारे खे चयो वियो उते ई दफ़नाए छॾियोसि। बाद में खेनि पैगाम मिलियो त को माण्हू मोकिलियूं था, डेड बॉडी उन जे हवाले कजो। ईअं हिकु ख़ुशहाल सुखे घराणे जी बावकार ख़ातून लावारस हालत में यतीम घर में हल्के नेरनि करण बाद दिलि जे दौरे सबबि ही बेरहम रिश्तनि वारो जहान छॾे वई। बज़ाहिर त हीअ इंतिहाई मुख़्तसर ख़बर आहे, पर हुन जो दर्द केर बि मापे नथो सघे। उहा अमड़ जेका लावारसी जे ऋण में अकेली ज़िंदगी जो पंधु पूरो करे वई, पंहिंजे पुठियां रिश्तनि लाइ केतिरा ई सुवाल छॾे वई। भला ईअं बि थींदो आहे दोस्तो, हीअ फना जो जहान आहे। इन जे लाइ पंहिंजे वॾड़नि जो क़दुरु कयो। उहे वजूद जिन अव्हां खे पाले निपाए वॾो कयो आहे, उन्हनि जा वारस बणिजो। लावारसी जे ऋण में शाल को बि तनहा न मरे ऐं शाल को बि ईअं ई धिकार जो दर्द भोगण ते मजबूर न थिए। साईं मुंहिंजा हाण सिंध जी ॻाल्हि कजे त सिंध जे अमन खे अॾोही लॻी चुकी आहे। उहा अॾोही हाणे त ख़तमु थियण जो नालो ई नथी वठे। जेकॾहिं ॾिसिजे त सिंध जा धाड़ेल पके जा ॾोहारी कानून जी फौलादी हथ खां वधीक ताक़तवर बणियल आहिनि। धाड़ेल आज़ार सिंध में अॼु जो न पर तमामु पुराणो आहे। अॻु में धाड़ेल कचे जे इलाइक़नि ऐं उन जे वेझे वारनि इलाइक़नि में कारवायूं कंदा हुआ, पर हाणे उहे रहज़न धाड़ेल शहरनि में काहे पिया आहिनि, जिन शहरनि जो जीअण जजाल करे छॾियो आहे। सरेआम कारवायूं कनि था, माण्हुनि खे भते जूं पर्चियूं ॾियनि था, भतो न ॾियण जी सूरत में क़त्ल करण जूं धमकियूं ॾियनि था। ॿिए तरफ़ क़बीलाई तकरारनि सबबि पिणु खूनी राह जो सिलसिलो रुकजण जो नालो ई नथो वठे।
हिक ॿिए खां खूनी पलाद में माण्हू मारणु आम ॻाल्हि बणिजी वई आहे। लखी ग़ुलाम शाह भरिसां महर जतोई तकरार तां मस्जिद में निमाज़ पढ़ंदड़ 3 ॼणनि खे हथियारबंद धुर जे माण्हुनि अगवा कयो, जिन मां 2 खे क़त्ल कयो वियो ऐं हिकु सख़्तु ज़ख़्मी आहे। सिंध में कारह जे इल्ज़ामनि तहत क़त्ल जा वाक़िआ हद खां वधी विया आहिनि। 3 ॾींहं अॻु पीर ॻोठ भरिसां कारह तकरार तां इलाइक़े जे चङे मुड़ुस खे पुट साम्हूं क़त्ल कयो वियो। मुतासिर ख़ानदान जा कारह तकरार ते अॻु बि 4 ॼणा क़त्ल थी चुका आहिनि, जंहिंमां वाज़िह आहे त माण्हुनि खां भतो वठणु अगवा करण ऐं मुख़्तलिफ़ सबबनि जे करे क़त्ल जा वाक़िआ तेज़ी सां वधी रहिया आहिनि। सिंध में बहितर अमन अमान जी सूरतहाल लाइ माण्हू सिकी विया आहिनि। सिंध मां पंजाब ॾांहुं वेंदड़ रोड रस्ता धाड़ियुनि जे असर हेठि आहिनि। वॾे वक़्त खां माण्हू उन्हनि रोड रस्तनि तां राति जो सफ़र करण खां लवाईंदा रहनि था, पर हाणे त ॾींहं जो बि उन्हनि रोडनि ते सफ़र करणु ॾुखियो थी पियो आहे। धाड़ियल रोडनि ते बीही सरियाम गाॾियूं बीहारीनि था ऐं पोइ हथियारनि जे ज़ोर ते मुसाफ़िरनि खां फुरूं कनि था। जेकॾहिं को माण्हू धाड़ियलनि खे मालदार लॻे थो त उनखे अगवा करे वञनि था। कंदकोट, कश्मोर, घोटकी, सखर, शिकारपुर ज़िलनि में ॾोहारनि जो राॼ आहे, जा सबबु उन्हनि ज़िलनि मां माण्हू लॾ पलाण ते मजबूर थी विया आहिनि। कंदकोट में धाड़ियलनि जे ज़ुल्म ऐं बदमनी जे वाक़िअनि ख़िलाफ़ कंदकोट वासी सरापा एहतजाज बणियल आहिनि। कंदकोट में धाड़ियल वापारियुनि दुकानदारनि खां लखें रुपया भतो वठनि था। न ॾियण जी सूरत में क़त्ल करण ऐं राकेट लांचर सां दुकान ऐं घरनि खे उॾाइण जूं धमकियूं बि ॾियनि था। ताज़ो कंदकोट में धाड़ियलनि काउंसलर जी आरा मशीन 70 लख रुपया भतो न ॾियण जी सूरत में राकेट लांचर सां उॾाइण जी धमकी ॾिनी आहे। उनखां अॻु आरा मशीन ते ॾोहारियुनि फायरिंग बि कई। अहिड़ा ॿिया केतिरा ई बदमनी जा वाक़िआ सिंध जे उतरनि ज़िलनि में हर ॾींहुं पेश अचनि था, पर पुलिस ऐं क़ानून लागू कंदड़ इदारा उन्हनि ज़िलनि में हुजण बावजूदि पंहिंजी मौजूदगी जो अहसासु ॾियारे न सघिया आहिनि। उहो अहसासु आवाम खे तॾहिं थींदो जॾहिं पुलिस ऐं इदारा ख़ारिजी दहशतगर्दनि ख़िलाफ़ थींदड़ कार्रवायुनि जियां उन्हनि रहज़न धाड़ियलनि ऐं शहरनि जे आदि ॾोहारियुनि ख़िलाफ़ कामयाबु कार्रवायूं कंदे नज़र ईंदा। सिंध जी पुलिस जो कमु हाणे रुॻो वञी इहो बचियो आहे त अगवा थियल मग़वियुनि जी बाज़ियाबी लाइ धाड़ियलनि खे मिनथूं करणु या मग़वियुनि जी बाज़ियाबी लाइ इलाइक़े जे बासरनि सां रुजू करणु। धाड़ियलनि ख़िलाफ़ सिंध में पुलिस जेके बि ऑपरेशन कया आहिनि उहे ऑपरेशन मुबैना ऑपरेशन साबित थिया। सबबु इहो त उन्हनि ऑपरेशननि में जेकॾहिं धाड़ियलनि जो ख़ात्मो थींदो रहे हा त अॼु उतरनि ज़िलनि में अहिड़ी गंभीर सूरतहाल न हुजे हा। जे आवाम राति त ठहियो पर ॾींहं जो बि घरनि मां निकिरणु, सफ़र करणु, कारोबार करणु जान जोखिम में विझणु सम्झनि था। असीं सिंध सरकार खे इन ॻाल्हि जो शिदत सां अहसासु ॾियारणु चाहियूं था त सिंध में धाड़ियल शहरनि जा आदि ॾोहारी ख़ारिजी दहशतगर्दनि खां वधीक ख़तरनाक आहिनि। उन्हनि जे इंसान दुश्मन कार्रवायुनि, नाइंसाफ़ियुनि ऐं ज़ुल्म ख़िलाफ़ सिंध जो अवाम परेशान ऐं तकलीफ़ुनि में आहे। अवाम मायूस आहे, बेचैन आहे, पर उन बावजूदि इहा उमेदु रखे थो त सिंध मां धाड़ियलनि ऐं ॿियनि आदि ॾोहारियुनि जो ख़ात्मो ज़रूरु थींदो। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त ख़ारिजी दहशतगर्दनि जीअं क़ानून लागू कंदड़ इदारा धाड़ियलनि ऐं शहर जे ॾोहारियुनि जो ख़ात्मो आणनि त जीअं सिंध जे अमन खे लॻल उन अॾोही जो ख़ात्मो थी सघे ऐं अवाम लाइ सकून सां ज़िंदगी गुज़ारण जा समूरा रस्ता बहाल थी सघनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। मोरे साने जो सोग अॼु बि बरक़रार आहे। हुक्मरान जी बेअसी उहा ई साॻी आहे ऐं मज़लूमनि जी मयार वक़्त जे हाकमनि ॾे अॼु बि वञे थी। इन समूरी सूरतहाल ते तारक कुराई लिखे थो, मोरो वाक़ियो हिकु सानियो न पर सियासी सुजाॻी आहे। सियासत समाज जो पाछो हूंदी आहे। उहा रुॻो हुक्मरान जे पॉलिसियुनि जे इज़हार जो नालो न आहे, पर अवामी जज़्बे, मज़ाहिमती जोहर ऐं इज्तमाही शऊर जी बि अकासी करे थी। सिंध जेका तारीख़ी तौरु जमहूरी ऐं क़ौमी सुजाॻी जो मर्कज़ रही आहे, उते सियासी पार्टियुनि जा रवैया, रियासती इदारनि जो किरदारु ऐं अवाम जे रद्द अमल पाण में हिकु रीत पाणी बाह जियां ॻंढियल आहिनि।
हिन सॾ में सिंध जी ॻाल्हि रुॻो पीपल्स पार्टीअ जी सियासत ताईं महदूद न आहे, पर उहा सिंधी अवाम जे नफ़्सियात, उमेदनि, मायूसियुनि ऐं सुवालनि जो हिसो बणिजी चुकी आहे। पीपल्स पार्टीअ जी सिंध में मुसलसल हुक्मरानी उनखे हिकु अहिड़ी हैसियत ॾिनी आहे जिते उहा रुॻो हुक्मरान पार्टी न पर हुक्मरानी जी तर्ज़ नाअहली या साख जी बि अलामत बणिजी वई आहे। उन ते लॻंदड़ बदउनवानी जा इल्ज़ाम सिंध जे वसीलनि ते धाड़ो ऐं अवाम खां लातालुकी फ़क़्ति सियासी इल्ज़ाम न रहिया आहिनि, बल्कि हाणे उहे हिकु इज्तमाही तजुर्बो बणिजी चुका आहिनि, जेके हर वसंदी ॻोठ, शहर, इस्पताल, स्कूल ऐं रोडनि ते अव्हां खे उञाण जी सूरत में मिलंदा। अॼु जेको बहरान सिंध खे खाई रहियो आहे उहो फ़क़्ति हुकूमती नाअहली जो नतीजो न आहे, बल्कि आलमी मुआशी ताक़तवर क़ुवतनि, कारपोरेट फार्मिंग जहिड़नि आज़मूदी मनसूबनि ऐं उन्हनि जे दिफ़ा कंदड़नि जी मिली भगत जो अंजाम आहे। कारपोरेट फार्मिंग फ़क़्ति ज़मीन ते कब्ज़ो न आहे, बल्कि उहा सिंध जी हर पटी, पाणी, रोज़गार ऐं जाग्राफ़ियाई हैसियत ते हमिलो आहे। उन रिथाबंद कब्ज़े जे पस मंज़र में जॾहिं सिंधी नौजवान, सियासी कारकुन, लेखक, वकील ऐं आम शहरिन ॿबरो धरणे वसीले हिकु अहिड़े इतिहाद जो मुज़ाहिरो कयो जेको हर भेट में बुलंद हो। ॿबरलो एहतजाज सिंधी शऊर जी नई तारीख़ जी शुरूआत हुई। उहो धरणो कंहिं हिकु सियासी गिरोह जो न, बल्कि इज्तमाही शऊर जो तारीख़ी एहतजाज हो, जिते हर धुर पंहिंजो हिसो अदा कयो। मोरो वाक़ियो हिकु मज़ाहिमती तहरीक जंहिंजो मक़सदु रुॻो एहतजाज न पर कारपोरेट फार्मिंग ख़िलाफ़ वाज़ह मौक़िफ़ रखणु हो। मोरो सिंध जो उहो शहर आहे जितां सियासी लाॻापा, क़बीलाई असर ऐं वोट बैंक मज़बूत रहिया आहिनि, पर हिन भेरे उते अवामी फ़िक्र पंहिंजी आज़ाद हैसियत सां बीठो। जंहिं सिंध जो एहतजाज हो ज़ुल्म ऐं जबर ख़िलाफ़, जेका सिंध सां मुसलसल मनसूबाबंदी तहत थी रहियो आहे। जॾहिं नौजवाननि तरफ़ां पुरअमन एहतजाज थी रहियो हो, तॾहिं पुलिस फायरिंग करे सिंध जे जिस्म खे ॿीहर ज़ख़्मी कयो। उन खां अॻु अहिड़ा वाक़िया सिंध जी तारीख़ में मिलनि था। हिकु भेरो ॿीहर सिंधी नौजवान जे लाश ते सिंधी माउ सोगवार थियूं। उन सां गॾु मोरे में इंटरनेट बंदिश, ॻोठनि जो घेराव, मक़तूलनि जे जिस्मनि जी ॾाढ सां तदफ़ीन ऐं सियासी कारकुननि ते कूड़ियूं FIRूं। हीअ सभु अमल रियासती ॾाढ जी अहिड़ी तस्वीर पधरी कनि था जेका कंहिं जमहूरी निज़ाम में सोचे बि नथी सघिजे। हिते सवाल रुॻो रियासत ते न पर उन्हनि सियासी धुरियुनि ते बि उथनि था जेके पंहिंजे पाण खे सिंध जो अॻवान चवंदियूं आहिनि। पीपल्स पार्टी जेका पंहिंजे वजूद खे अवामी जदोजहद सां ॻंढे पेश कंदी रही आहे, उहा अॼु उन अवाम जे रस्ते ते थियल फायरिंग ते ख़ामोश छो आहे, बल्कि उन जो उबतड़ मौक़िफ़ ॾिए थी। छा इहा वाक़ई सिंध जी नुमाइंदगी करे थी या हाणे रियासत जी ऑपरेशन जो तीर बणिजी वई आहे? हिते इहो सुवाल बि उथणु घुरिजे त जॾहिं सिंध जे वसीलनि ते कब्ज़ा थियनि था, पाणी चोरी थिए थो, ज़मीनूं गैर मक़ामी कंपनियुनि हवाले थियनि थियूं, तॾहिं हुकूमत जी ख़ामोशी साथी हुजण जी निशानी त नाहे? छा रुॻो जलसनि में नारा हणण सां सिंध सां वफ़ादारी ज़ाहिर थिए थी, या असल इम्तिहान इहो आहे जॾहिं सिंध जे नौजवाननि जो रत रोडनि ते वेहिजी रहियो हूंदो आहे? मोरो में जेके बि नौजवान क़तल थिया, जेके सियासी कारकुन अगवा थिया, जेके ॻोठनि में पुलिस जा हमला थिया, उहे फ़क़्ति हिकु सियासी तहरीक खे दॿाइण लाइ न आहिनि। उहे सिंध जी नफ़्सियाती ताक़त खे कमज़ोर करण जी रिथाबंदी जो हिसो आहिनि। रियासत उन वक़्तु वधीक ख़तरनाक थी वेंदी आहे जॾहिं उहा पंहिंजे शहरनि खे दुश्मन सम्झी एहतजाज कंदड़नि खे दहशतगर्द करार ॾियणु, उनजे लाशनि खे इस्पताल मां ग़ाइबु करणु ऐं पोयनि खे ख़ामोश रहण ते मजबूर करणु, हीअ सभु अमल उन रियासत जी हक़ीक़त खे वाइखो कनि था जेका हाणे माउ न बल्कि ॾाइण बणिजण जी राह ते आहे। मोरो वाक़ियो रुॻो हिकु सान्यो न आहे, पर उहो हिकु नई सियासी शऊर उभरण जो उहिञाण आहे। सिंध जी अवाम खे हाणे सम्झ अची चुकी आहे त संदन हक़नि जो तहफ़ुज़ रुॻो वोट ॾियण सां नथो थिए, पर उन लाइ मज़ाहिमत, इज़हार ऐं नज़रियाती जंग ज़रूरी आहे। उहो शऊर नौजवान जे लिखड़ियुनि खां वठी रोडनि ते बीठल आम कारकुननि ताईं हिकु फ़िक्री तसलसल जो हिसो बणिजी चुको आहे। हाणे सवाल इहो न आहे त पीपल्स पार्टी किथे बीठल आहे, पर सवाल इहो आहे त सिंध जो अवाम किथे बीठो आहे ऐं उहो अवाम हाणे ख़ामोश न आहे।
ही असीं अवां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं तारिक कुराई जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अमीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अवां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अवां सां मुखातिब अवां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। प्रोग्राम सोच वीचार में हाणे शामिल करियूं था ख़ूबसूरत लेखक हुसैन सारंग जो लिखियल ख़ूबसूरत लेख जंहिंजो उनवान आहे शाह लतीफ़ जी शाइरी जो वहशत ऐं दहशत सां मुक़ाबिलो। शाह लतीफ़ जी शाइरी 3 सदियुनि खां वहशत ऐं दहशत सां मुक़ाबिलो करे रही आहे। 17वीं ईस्वी सदीअ जे आख़िर में 1699 में जनमियल शाह लतीफ़ 1752 में सिंध खां विछड़ी वियो। शाह लतीफ़ जी शाइरी बाबति घणो चयो ऐं लिखियो वियो आहे। अॼुकल्ह पिणु संदसि शाइरी ते इल्मी ऐं अदबी कमु कयो पियो वञे। मुस्तक़बिल में पिणु शाह लतीफ़ जी शाइरी ते वधीक तहक़ीक़ी ऐं तालीमी कमु थियणो आहे। वसीलनि जी अणहूंद, रियासती लापरवाही ऐं हुकूमती नज़रअंदाज़ी बावजूदि सिंध जी सान्याह जो शाह लतीफ़ जी शाइरी बाबति थियल तहक़ीक़ी ऐं तालीमी कमु साराह जोॻो ज़रूरु आहे, पर अञा अणपूरो ऐं नाकाफ़ी आहे। माज़ी क़रीब में शाह लतीफ़ जी शाइरी खे दरगाहनि, ख़ानकाहनि, मंदरनि, मस्जिदनि, मदरसनि, मैख़ाननि ऐं मज़ारनि मां कढी सिंध जे क़ौमी रंग रंगण में डॉक्टर गुरबख्शाणी, अलामा काज़ी, साईं जीएम सैद, तनवीर अब्बासी, रसूल बुशपली जे शेख अयाज़ ऐं ॿियनि तरक़ी पसंदि लिखारियुनि जो ॻाण ॻणियो किरदारु रहियो आहे। मुस्तक़बिल में अञा वधीक तहक़ीक़ी कम वसीले शाह लतीफ़ जी शाइरी जा लिकियल पासा अञा थी पवंदा। पाण सिंधियुनि ऐं सारे दुनिया जे फितरत दोस्तनि, ज़िंदगी सां प्यार कंदड़नि ऐं धरती ते पुरअमन माहौल, आज़ादी ऐं आसूदगी चाहींदड़नि खे पक आहे त शाह लतीफ़ जी शाइरी जा फ़िक्री पहलू ऐं पासा मुस्तक़बिल में वधीक चिटाई सां निखरी निर्वार थींदा। शाह लतीफ़ पंहिंजो पैगाम शाइरी खे निज सिंधी सनफ़नि, बैतनि ऐं वायनि में लिखियो ऐं ॻायो वॼायो आहे। संदसि शाइरी जा अनेक मौज़ू आहिनि। संदसि शाइरीअ जे भाङनि खे सुर सॾिजे थो। शाह लतीफ़ जी शाइरी जा सुर मुख़्तलिफ़ मौज़ूअनि ते आहिनि। शाह लतीफ़ सिंध, सिंधु दरिया, सिंधी हारियुनि, पोरियतनि, कापायतियुनि, सोनारनि, लोहारनि, वणजारनि ऐं ॿियनि क़ौमियुनि कासिबियुनि जे कमनि, कारियुनि ऐं किरदारनि खे पंहिंजी शाइरी में समायो आहे। संदसि शाइरी जा 3 सुर, सुर सामूंडी, सुर घातू ऐं सुर सुहिणी, सिंधु दरिया ऐं सिंधी सवण जे पस मंज़र में जोड़ियल आहिनि। सिंध, सिंधियुनि ऐं सिंधु दरिया जे हक़नि जी ॻाल्हि कंदड़नि, साणनि थींदड़ ज़्यादतियुनि ऐं वजूदी वारनि ख़िलाफ़ आवाज़ उथारींदड़नि खे नामनिहाद रियासत ऐं हथ ठोकियूं हुकूमतूं, जमहूरियत मुख़ालिफ़, मुल्क दुश्मन, मुलहद ऐं इस्लाम दुश्मन कोठींदियूं रहनि थियूं। सिंधु दरिया जे तहफ़ुज़ जे अवामी रंग ऐं ढंग वारी हलंदड़ क़ौमी तहरीक, रियासती रखवालनि, हुकूमती कारिंदनि ऐं संदनि छाड़तनि जो वायूं बताल करे छॾियूं आहिनि। हूअ मकिना हाथी बणिजी क़ौमी कारकुननि खे चिभाटण जी हर कोशिश करे रहिया आहिनि। आदमखोरी किरदार जे करे सिंधी बूए पुकारे क़ौमी कारकुननि जे पुठियां पइजी विया आहिनि। रियासती रखवाला, हुकूमती कारिंदा ऐं संदनि छाड़ता 20 मई 2025 ते मोरे में कयल कहर खां पोइ बि मोरे वासियुनि, ख़ासि करे ॻोठ बजराणी लगारी जे ॻोठाणनि पुठियां पइजी विया आहिनि। सिंधु दरिया हलचल जे सरगर्म कारकुननि इरफान ज़ाहिद लगारी जे क़त्ल खां पोइ संदनि ॻोठ वासियुनि 50 माण्हुनि खे खंभे गुम कयो वियो आहे। मोरे ज़िले नौशहर फ़िरोज़ जो ॻोठ बजराणी लगारी शाह लतीफ़ जे पारखुनि ऐं साणसि प्यार कंदड़नि जो मर्कज़ आहे। हितां जा ॿार, ॿुढा, नौजवान, मर्द तोड़े औरतूं शाह लतीफ़ जी शाइरी इनकलाबी अंदाज़ में पेश करण जा माहिर आहिनि। संदनि तालीम ऐं तरबियत में सिंध जी मज़ाहमती हलचल जी सुञाण ऐं उहिञाण बणियल ॻोठ बजराणी लगारी में मिस्कीन लगारीअ जे क़ाइमु कयल इल्मी अदबी इदारे जागरता पब्लिक स्कूल जो अहम किरदारु आहे। उस्ताद मिस्कीन लगारी ऐं संदसि बहादुर ऐं बाहिमत ज़रूरतमंद ऐं ज़ुल्म खे ललकारींदड़ संदसि धीअ कामरेड कोमल लगारी जो किरदारु
सारी सिंध लाइ फ़ख़ुर लाइक़ु आहे। सिंध जी ॾहाको हज़ार ॻोठनि में अहिड़ा माण्हू पैदा थी पवनि त सिंध पंहिंजी मंज़िल माणे वठंदी। कंहिं ॾाहे चङो चयो आहे त शहर जाॻंदा आहिनि त हुकूमतूं बदिलबियूं आहिनि, ऐं जॾहिं ॻोठ जाॻंदा आहिनि त जाग्राफ़ियाई बेहकूं बदिलबियूं आहिनि। ज़िक्र पिया हलियो शाह लतीफ़ जी शाइरी जो। हीअ हक़ीक़त आहे त शाह लतीफ़ बिना कंहिं मज़हबी ऐं नस्ली फ़र्क़ जे सभिनी सिंधियुनि जो महबूब शाइरु आहे। हर सिंधी खे शाह लतीफ़ जो को न को बैत यादि आहे। कंहिं चवाणी उहो सिंधी नाहे जंहिंखे शाह जो को शहर यादि न हुजे। शाह लतीफ़ जी शाइरी न सिर्फ़ु संस ज़माने जे ज़ालिम जाबिर ऐं अवाम दुश्मन हुक्मरान सां जहिड़ींदी रही आहे, पर अॼु जे हाकमनि सां पिणु मुंहुं मुक़ाबिल आहे। काल्ह बि शाह लतीफ़ जी शाइरी धारियुनि जे दलालनि जे दूननि में लॻंदी हुई ऐं अॼु पिणु संदन ज़हन मफ़लूज करे रही आहे। सिंध जी सुजाॻी जी अवामी तारीख़ में लिखियलु आहे त अंग्रेज़ सरकार हिकु बाग़ी सिंधी शाइर शाह अब्दुल लतीफ़ खे माण्हुनि में आज़ादी जे अहसासनि ऐं जज़्बनि पैदा करण करे दहशतगर्द करार ॾेई गिरफ़्तारी जो हुकुम ॾिनो हो। बाद में खेनि परोड़ पई त दहशतगर्द करार ॾिनल बाग़ी ऐं आज़ादी जे आशिक़नि जो इमाम शाइर शाह लतीफ़ त 2-2.5 सदियूं अॻु वफ़ात करे वियल आहे। उहो फ़रमान जारी कंदड़ अंग्रेज़ अमलदार H.T. सुरली खे शाह लतीफ़ जी शाइरी हैरान ऐं परेशान करे छॾियो। मुतासिर थी हुन शाह लतीफ़ जी शाइरी जे इब्यास जो फ़ैसिलो कयो। H.T. सुरली ICS ऑफिसर हो ऐं वालारेल निंढे खंड जे बम्बई में 1914 धारे मुख़्तियारकार मुक़ररु थी आयो हो। बाद में मरकज़ी सरकार जी कानून साज़ असेंबली जो मेंबर थियो। बम्बई सरकार जो चीफ सेक्रेटरी पिणु रहियो। हुन सिंध ऐं बम्बई प्रेसिडेंसी में पहिरीं आदमशुमारी पिणु कराई। हूअ दहशतगर्द करार ॾिनल शाह लतीफ़ जो पहिरियों अंग्रेज़ मुरीद ऐं मुहक़िक़ बणियो। हुन शाह लतीफ़ जे पांधीड़े तौरु पैगाम लतीफ़ सॼी दुनिया ताईं पहुचायो। हाणोकी सिंध दुश्मन रियासती जोड़जक ऐं सरकारी ॻठ जोड़ अॼु वरी साॻियो अंग्रेज़नि जो ज़मानो यादि ॾियारियो आहे। फ़र्क़ु एतिरो आहे त अंग्रेज़नि ख़ुदि शाह लतीफ़ खे दहशतगर्द करार ॾिनो। हाणोकी कठपुतली PP सरकार वरी शाह लतीफ़ जे आशिक़नि खे सिंधु दरिया जे तहफ़ुज़ वारे हलचल जे ॾोह में मारे ऐं गुम करे रही आहे। मोरे शहर में सिंधु दरिया जी मालिकी करण लाइ कयल एहतिजाजी मुज़ाहिरे में नौजवान इरफ़ान ऐं ज़ाहिद खे वहशत ऐं दहशत जो निशानो बणायो वियो। यादि रहे त ज़ाहिद लगारी उन ॾींहुं ई वफ़ात करे वियो। 40 क़ौमी कारकुननि खे पुलिस गर्दी करे खंभियो वियो। ज़ख़्मी थियण जे 3 ॾींहंनि खां पोइ इरफ़ान लगारी पसाह पूरा कया। शहीद इरफ़ान लगारी जो लाश हैदराबाद जी सिविल अस्पताल मां संस वारसनि क़ौमी कारकुननि ऐं वकीलनि खां ज़ोरी खसे गुम कयो वियो। 2 ॾींहंनि खां पोइ खेसि लावारस ॼाणाए मोरो भरिसां हिकु क़ब्रिस्तान में दफ़नाए मथसि पुलिस पहिरो बीहारियो वियो। सिंध जे भरपूर एहतिजाज खां पोइ अदालत वसीले क़ब्र खोटाए शहीद इरफ़ान लगारी जो लाश अबाणे क़ब्रिस्तान में दफ़नायो वियो। संदसि आख़िरी रस्मनि में हज़ारे सिंध दोस्तनि शिरकत कई। 20 मई 2025 खां अॼु ताईं शहीद इरफ़ान ऐं ज़ाहिद जे ॻोठ बजराणी लगारी ते रियासती ॾाढ वसीले पुलिस जो कड़ो चढ़ियल आहे। खंभियल ॻोठाणनि जो अंग बि 50 खां वधी चुको आहे। ॻोठ बजराणी लगारी जा ॻोठाणा ऐं क़ौमी कारकुन अञा रियासती ॾाढ जे अज़ाब में आहिनि। ॻोठ बजराणी लगारी सिंधु अनोखो अहिड़ो मिसाली ॻोठ आहे जितां जा ॿार ॿुढा जवान औरतूं तोड़े मर्द शाह लतीफ़ सचल शेख याज़ उस्ताद बुखारी ऐं ॿिनि इनकलाबी शाइरनि जी शाइरी जा पारखू ऐं पढ़ंदड़ आहिनि। हीअ सिंध जे नामवर सूफ़ी कलाकार सोढल फ़क़ीर ऐं अज़ीम उस्ताद शाइर बहावल लाशारी जो ॻोठ पिणु आहे। हिन ॻोठ जे सूफ़ी मनशनि खे दहशतगर्द साबित करण जूं रियासती रियाकारियूं ऐं सरकारी रिथूं जारी आहिनि। पंहिंजनि आकाउनि खे ख़ुशि करण लाइ वज़ीर मशीर ऐं संदन वाठा हिननि मासूम ॻोठाणनि खे दहशतगर्द साबित करण जी हर मुमकिन कोशिश करे रहिया आहिनि। जीअं अंग्रेज़ शाह लतीफ़ खे दहशतगर्द साबित न करे सघिया, तीअं संदन पैदा कयल रियासत जा रखवाला खेसि पढ़ंदड़नि ऐं
पुरजंदड़नि खे दहशतगर्द मंझराइण में नाकाम थींदा। शाह लतीफ़ जी शाइरी जो वहशत ऐं दहशत सां मुक़ाबिलो आहे। पाण खे पक आहे त फ़तह शाह लतीफ़ जी शाइरी जी थींदी। हीअ असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं नामियारे लेखक हुसैन सारंग जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अव्हां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हीं ॿुधी रहिया आहियो रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन। अव्हां जी ख़िदमत में प्रोग्राम पेश कयो पियो वञे सोच वीचार जे हिन सफ़र में आऊं अव्हां सां मुख़ातिब अव्हां जो पंहिंजो मेज़बान हबीब लगारी। काल्ह को सिज उन अज़ीम लेखक जी आसार खणी आयो हो जंहिं सारे सबजमार सिंध जे आजपे जा ख़्वाब ॾिठा ऐं सिंध जी तारीख़ ते अहम ऐं निरालो कमु कयो। काल्ह नामियारे लेखक सिंध परस्त तर्जमा निगार अता मोहम्मद बंबरे जी वरसी हुई। अता मोहम्मद बंबरे खे भेटा पेश करण लाइ असीं अव्हां जे समातनि जी नज़र करियूं था डॉक्टर परवीन मूसा मेमण जो लिखियल ख़ूबसूरत लेख। अता मोहम्मद बंबरे जो नालो सिंधी अदब जे अहम मुतरजमनि में शुमार थिए थो। संदसि जनम मोहम्मद बख्श बंबरे जे घर फेबरवरी महीने में 1937 धारे ॻोठ मोहम्मद बचल बंबरे ख़ैरपुर मीरस में थियो। संदसि सुञाणप तर्जमे निगार मोरख ऐं मुहक़क़ जी आहे। ॿाराणे अदब में 100 खां मथे कहाणियूं लिखिया आहिनि जिन जा के किताब छपियल ऐं के अणछपियल आहिनि। हुन तारीख़ तहज़ीब तमदुन जाग्राफ़ी सियासत समाजियात मज़हब तहक़ीक़ ऐं अदब में अनेक किताब तर्जुमो कया। जेकॾहिं संदसि किताबनि जो जाइज़ो वठिजे त केतिरा ई किताब तर्जुमो थियल आहिनि जिन में भिट जो घोट अहम किताब आहे। हीअ पहिरियों तर्जुमो कयल किताब आहे जेको डॉक्टर H.T. सारली जे शाह लतीफ़ भिटाई बाबति तहक़ीक़ी मक़ाले जो तर्जुमो आहे। अता मोहम्मद बंबरे हिन किताब खे 1992 में मुकमिल कयो ऐं सिंधी का अकेडमी साॻे साल में शाया कयो। अता मोहम्मद बंबरे सिंधू जो सफ़र किताब पिणु 1994 में तर्जुमो कयो। हीअ किताब एलेक्जेंडर बिरन्स जो लिखियल आहे। हीअ किताब सिंधी तारीख़ ऐं जाग्राफ़ी बाबति ज़रूरी मालूमात ॾिए थो त सिंध हिंद ईरान ऐं अफ़गानिस्तान जे सियासी हालतुनि जी ॼाण पिणु मिले थी। सिंधू लिखत जो बैनुल अक़वामी लिखतनि सां लाॻापो G.R. हिंटर जो लिखियल किताब अता मोहम्मद बंबरे तर्जुमो कयो जो सिंधी ॿोली जे बाइख़्तियार इदारे 1995 में शाया कयो। डॉक्टर हिंटर ही किताब 1969 में ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी जे हवाले कयो। हिन किताब में मोहन जे दड़े ऐं हड़ापा जे लिखतनि जो ॿियनि लिखतनि सां सुबंध जदोल में ॾिनल अलामती निशाननि जी छंड छाण क़दीम सिंधू लिखत जे अलामती निशाननि जूं जदोलियूं मोहन जे दड़े जे मोहरनि जा नंबर ऐं ॿिया मौज़ू ॾिनल आहिनि। सिंधू जो छोड़ वारो इलाइक़ो हीअ किताब जनरल हेग जो लिखियल आहे। बंबरो साहिब जो कयल तर्जुमो 1995 में सिंधी ॿोली जे बाइख़्तियार इदारे पारां छपरायो वियो हो। 9 बाबनि ऐं 5 ज़मीमनि ते मुश्तमिल हिन किताब में सिंधू जे छोड़ वारे इलाइक़े बाबति सिकंदर जे हमले वक़्त खां वठी मालूमात ॾिनल आहे। सिंध जो मेहराण हीअ किताब लेखक रावरटीअ जो लिखियल आहे। अता मोहम्मद जे कयल हिन तर्जुमे खे 1995 में छपरायो वियो। रावरटीअ जे हिन किताब में सिंध खां सवाइ पंजाब जे दरियाउनि जो बि ज़िक्र आहे। पर मेहराण ऑफ सिंध सिंध जो मेहराण हीअ किताब ख़ासि तौरु सिंधू दरिया बाबति तफ़सीली ॼाण ॾिए थो। वक़्त सां तब्दील थींदड़ दरिया जे वहिकरनि खे सुहिणे नमूने सां सम्झायो वियो आहे। सिंध में अंग्रेज़नि जी हिकमत अमली डॉक्टर डेवर्टी जो लिखियल ही किताब अता मोहम्मद बंबरे तर्जुमो कयो जेको 1995 में शाया थियो। खुर गोरिला जंग H.T. लेम्बरक जो मशहूरु किताब दी टेररिस्ट जो तर्जुमो आहे। हीअ किताब 2002 में छपरायो वियो। किताब मौज़ू जे हवाले सां हिकु अलॻि हैसियत रखे थो जंहिंमें हिकु अंग्रेज़ अमलदार तरफ़ां सिंध जे हालतनि ऐं हुर तहरीक जो बयानु आहे। हिन में चङा ऐं मिठा केतिरा ई ऑफिसर ऐं ॾेही माण्हू ज़िक्र कयल आहिनि। अता मोहम्मद जो हीअ किताब मौज़ू ऐं मवाद मुताबिक़ अहमियत जोॻो आहे।
अता मोहम्मद जे किताबनि जो मुतालियो या मालूमात ॾिए थो त हुन सिंध जी तारीख़ क़दीम आसारनि मागनि मकाननि ऐं सभ्यता सां गॾु सिंधू दरिया सिंधी ॿोलीअ जे बुनियाद लिखतनि अदब ऐं ॿियनि केतिरनि अहम मौज़ूअनि ते मुश्तमिल किताबनि जो तर्जुमो कयो आहे। संदसि ख़िदमतूं तर्जुमे जे मैदान में मञण जोॻियूं आहिनि। हुन 90 सालनि जी उमिरि में अरबा जे ॾींहुं 3 जून 2020 ते वफ़ात कई। संदसि फ़न हमेशह ज़िंदा रहंदो। नाम्यारे लेखक ऐं ॾाहे अता मोहम्मद बंबरे बाबति ही असीं अव्हां जी ख़िदमत में पेश करे रहिया हुआसीं डॉक्टर परवीन मूसा मेमण जो लिखियल ख़ूबसूरत लेख। इन ते ई प्रोग्राम सोच वीचार जो वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो। पंहिंजे मेज़बान हबीब लगारी खे इन साॻी दुआ सां ॾींदा इजाज़त। वसे भिट तुंहिंजी भलारा सदा सदा देस परदेस सारा वसन। कॾहिं सींद सिंधी न मेरी थिए कॾहिं मोड़ कंहिंजा न मुरझाइजनि। अवां जी समातुनि ताईं रेडियो वॉइस ऑफ सिंध लंडन।